दया छोरी त असांजी इज्जत ॿोड़े छॾी। पर मां हाणे छा कजे? मजीद खे त ॿुधाए छॾियो अथमि, पर किथे ॻोल्हियुसि? ख़बर न अलाए कंहिंसां भॼी वञी मुंहुं कारो कयो अथई। मुराद जे पंहिंजी मासात सां निकाह कयो, उहा पंहिंजे कीअं आशना सां घर छॾे भॼी वई आहे। छा मतलब? मां समझस कोन्हे। तू छा समझी कंदी है? जेको कुछ करणो हुयो वो हू करे वई। हुन त कॾहिं मूंखे चाहे ई कोन, पोइ छो हू मुंहिंजी थी? अॼु भला एॾी आॾी पुछा पिया कयो, को शक आहे छा मूं ते? अॼु त अदालतूं लॻंदियूं, रुगो तर्स त सही। वरी कंहिंजो पर्स विझायो आहे, मूंखे छो न ॿुधायो? ॾियो हाणे हिन मंगण के जवाब। तो घरवारनि खे एतमाद में वरतो? अञा न यार, डप पियो थिए। परिणियल छोकिरी भॼाए आयो आहीं, उन वक़्तु डप कोन पियो थिए जो हिन वक़्तु डप थो थिए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।